सब कुछ अची वियो, अञा बि तव्हां बीही करे चओ को मौलवी तर्जुमो करे सही इहदिन सिरातल मुस्तक़ीम असांखे सिधी वाट ॾेखार। अलाह ॾेखारे त छॾी अञा छा करे, सवा लख नबी मोकिले ॾेखारियईं जो। इन जे ई करे अहले सुन्नत जा आलिम जेके आहिनि वो क़ुरान पाक जो तर्जुमो इनायत जो छा कंदा आहिनि, या अलाह असांखे सिधी वाट ते हलाए। इहो ई फ़र्क़ु आहे अहले सुन्नत जे तर्जुमनि ऐं ॿियनि फ़िरक़नि जे तर्जुमनि में। वहाबिन जो तर्जुमो आहे, तव्हां वहाबिन जा तर्जुमा खणो। ताज महमूद अमरोटी देवबंदी आहे, वहाबी आहे, उनजो तर्जुमो खणी ॾिसो। अहिड़ी तरह महमूदुल हसन देवबंदी आहे, उनजो तर्जुमो खणी ॾिसो। उन जे मुक़ाबले में अहले सुन्नत व जमात जा तर्जुमा मौजूदु आहिनि। इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीन व मिल्लत शाह अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैहि जो तर्जुमा क़ुरान कंजुल ईमान खोले ॾिसो, तव्हांखे फ़र्क़ु ख़बर पवंदी। उनजो तर्जुमो कंजुल ईमान जो सिंधी में तर्जुमो दरगाह शरीफ़ जे शेखुल हदीस हज़रत क़िबला साईं मुफ्ती मोहम्मद रहीम सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया, उहो खोले ॾिसो, तव्हांखे इन्हनि आयतुनि हिननि में फ़र्क़ु नज़र ईंदो। मां अॻिते तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु थो कयां त तव्हां ईअं असां वटि माण्हू ईअं चवंदा दादा मिड़ी क़ुरान पढ़णो। अॼोकी आयत जो मौज़ू सॼो इहो आहे। इहदिन सिरातल मुस्तक़ीम जी माना वा या अल्लाह असांखे सिधी वाट ते हलाए। नबी आया, सवा लख नबी अची विया, क़ुरान मिली वियो, हिदायत थी, हाणे त हलणो आहे न बा। अञा चवे पियो त ॾेखार, अलाह ॾेखारे त छॾी। सिराते मुस्तक़ीम आहे छा? सॼो ॾींहुं चवंदा सिराते मुस्तक़ीम सिराते मुस्तक़ीम, मतिलबु इन जो छा आहे? मुख़्तलिफ़ मतिलब आहिनि, पर मां सवला करे खोले करे तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां। हिकु मतिलबु सिराते मुस्तक़ीम जो हे आहे, उहे अक़ीदा, सिराते मुस्तक़ीम इन खे चइबो आहे, उहे अक़ीदा ऐं नज़रिया जेके इंसान खे हिन जहान में बि कामयाबु कनि ऐं आख़िरी जहान अॻियो जहान माना सआदत दारैन जिन अक़ीदनि ऐं जिन नज़रियनि जे ज़रिए हासिलु थिए उनखे सिराते मुस्तक़ीम सॾिबो आहे। उहो नज़रियो, उहा सोच, उहो अक़ीदो जेको इंसान खे हिते बि कामयाबु करे अॻिले जहान में बि कामयाबु करे, त उहो सिराते मुस्तक़ीम जो मिसदाक़ उहो बि आहे। सिधो ऐं कुशादो रस्तो, सिरात चइबो अथव रस्ते खे, मुस्तक़ीम सिधो, जंहिंमें ट्रेड न हुजे, जंहिंमें वकड़ न हुजे, जहिड़ी तरह मंज़िल ते सिधो रस्तो इंसान खे पहुचाईंदो आहे, अहिड़ी तरह सिराते मुस्तक़ीम जो बि ख़ासो इहो आहे त इंसान खे हिन दुनिया में पंहिंजे मंज़िल ताईं आसानी सां इत्मिनान सां बिना कजी जे, बिना ट्रेड जे, बिना परेशानी जे सिराते मुस्तक़ीम पहुचाईंदी आहे। उन में इंसानु हेॾे बि कोन भटकंदो आहे, हेॾां बि कोन भटकंदो आहे, बल्कि सिधो ई उन ते हलंदो रहंदो आहे। अहिड़ी तरह टियों आलिमनि जो फ़रमानु आहे, इहो वज़ाहत जे लाइ, माना मुख़्तलिफ़ लफ़्ज़ मुख़्तलिफ़ मिसाल इन जे करे ॾिना था वञनि त जीअं ॻाल्हि सम्झ में अचे। उहो कौल ज़ुबान सां जेको अदा कबो आहे, उहो फेल कमकार कमु करणु को, उहो कौल ऐं उहो फेल जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल वटि वधीक पसंदीदा हुजे उनखे बि सिराते मुस्तक़ीम चइबो आहे। सिराते मुस्तक़ीम जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि ऐं उनजूं वज़ाहतूं आहिनि। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जेका शरीयत मुतहरा वा, इहा शरीयत मुतहरा ई सिराते मुस्तक़ीम आहे। क़ुरान पाक में अक्सर मवाज़िअ ते, अक्सर जॻहुनि ते, ऐं तव्हां ई असां जॾहिं चवंदा आहियूं न त या अल्लाह असांखे सिराते मुस्तक़ीम ते हलाए, त सिराते मुस्तक़ीम जी जेका औला ऐं बहितर माना वा उहा हीअ वा त सिराते मुस्तक़ीम मां मुराद मुंहिंजे मीर मुहम्मद करीम जी शरीयत शरीफ़ा, हबीब जी शरीयत जेका वा उनखे बि सिराते मुस्तक़ीम सॾिबो आहे। हाणे तव्हां जॾहिं चवंदव इहदिन सिरातल मुस्तक़ीम, त इन जो मतिलबु छा थियो? या अल्लाह असांखे हज़रत हबीब करीम वारी वाट जेका शरीयत जी आहे उन ते हलण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। इहा सिराते मुस्तक़ीम जा मतिलब आहिनि, छो त इन शइ जो मफ़हूम ज़हन में हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं मुफ़रद सम्झ में ईंदा, अञा सवलो चवां, जेकॾहिं अंगनि मां 1 2 3 4 5 6 इन्हनि जी ख़बर हूंदी त 10 20 30 40 जी बि ख़बर पवंदी। एकनि जी ख़बर हूंदी त ॾहाकनि जी ख़बर पवंदी।
जे ॾहाकनि जी ख़बर हूंदी त सवनि जी ख़बर ईंदी, सम्झ ईंदी। जे सवनि जी सम्झ हूंदी त हज़ारनि जी ईंदी। जे हज़ारनि जी सम्झ ईंदी त लखनि जी ईंदी। ईअं ई सॼो सिलसिलो पाण सां मिलियल आहे। इन जे करे मां सिरात मुस्तक़ीम जी वज़ाहत तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कई। सिधी वाट खे सिरात मुस्तक़ीम तव्हांजी सम्झ जे लाइ इहो ई आसान आहे, बहितर आहे। सिधी वाट सिरात मुस्तक़ीम, भलो कमु भलो फेल सिरात मुस्तक़ीम। अल्लाह खे वणंदड़ कमु, अल्लाह खे वणंदड़ फेल तव्हांजो कौल, उहा बि सिरात मुस्तक़ीम आहे। पर सभिनीनि खां आसान ऐं सुहिणो जुमिलो इहो आहे त 1.25 लख नबियुनि जे सरदार हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका शरीयत आहे इहा ई सिरात मुस्तक़ीम आहे। हाणे ॾिसणु घुरिजे असांखे त इहा सिरात मुस्तक़ीम वारी सिफ़त इस्लाम में कीअं आहे। इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो त सिरात मुस्तक़ीम त सिधी वाट आहे। हाणे अॻिते था हलो। हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम साहिब शरीयत, सैयदना ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे। सैयदना मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला शरीयत अता फरमाई ऐं उहा शरीयत जेका सैयदना मूसा खे रब ज़ुल जलाल अता फरमाई उन में अल्लाह जो कानून आहे, अल्लाह जी हिकमत आहे। जेका मूसा नबीअ खे अता कई वई आहे शरीयत, उन में हिकिड़ो ख़ासो आहे, उन जी हिकु निशानी आहे। कहिड़ी? उहा इहा निशानी आहे त उन में सख़्ती तमामु घणी। कीअं? जेकॾहिं कपिड़े जे मथां पलीती लॻी वञे, सैयदना मूसा नबीअ जी शरीयत जो हुकुम आहे त उहो कपिड़ो उतां कोरे कटे करे उछले छॾियो, धोइण सां पाक कोन थींदो। इहा सख़्ती आहे। सख़्ती इन हिसाब सां माण्हू खे कपिड़े ते पलीती आम इंसान लॻंदी थी रहे, पोइ रोज़ु कपिड़ा कोरींदो वरिते त वॻो बचियो कोन, वरी न वठे, हरज में पवंदो। मशक्क़त आहे, तकलीफ़ आहे। सैयदना मूसा अला नबीना व अलैहि सलातु वस्सलाम उन्हनि जी शरीयत में फ़क़ति मां इहो हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे। अच्छा, अहिड़ी तरह जेको शख़्स गुनाह थो करे सैयदना मूसा नबीअ जी शरीयत में, उन जे मथां मख़सूस सज़ा आहे। मिसाल, जेकॾहिं हीउ गुनाह कई त इन में लाज़िम आहे त तूं पंहिंजे पाण खे मार, तॾहिं तुंहिंजी तौबा क़बूल थींदी। हाणे तव्हां ईअं न चइजो त साईं मारणु त हराम आहे, बाबा उहो रसूलुल्लाह जी शरीयत में हराम आहे। सम्झो था, ॿ ॻाल्हियूं तॾहिं मुतारिज़ हूंदियूं जॾहिं हिकु जॻह ते हुजनि, हिकु कानून में हुजनि। हो कानून मट आहे, हे कानून मट आहे। इहा ॻाल्हि ज़हन में हुजे। उन्हनि खे सज़ा इहा हुई त तव्हां फ़लाणो ॾोह कयो आहे, फ़लाणो गुनाह कयो आहे, लिहाज़ा तव्हांजे मथां लाज़िम आहे त तव्हां पंहिंजे पाण खे मारियो, तॾहिं तव्हांजी तौबा क़बूल आहे। या जेको शख़्स गुनाह कंदो हो, सैयदना मूसा जी शरीयत में अल्लाह जी कुदरत ही, जेको गुनाह कंदो सुबुह जो उथंदो त हुनजी पेशानी जे मथां लिखियो पियो हूंदो त हिन फ़लाणो गुनाह कयो आहे, या हुनजे घर जे दर ते कुदरती कलम सां इहो लिखियो पियो हूंदो त राति फ़लाणे जे पुट हे गुनाह कयो। इहा मशक्क़त आहे। मशक्क़त कीअं आहे? मशक्क़त हीअं आहे त सॼो ॾींहुं तव्हां असां सभु गुनाहगार आहियूं, गुनाह था कयूं, पर ख़बर त तव्हांखे आहे न पाण खे त मां कहिड़ो गुनाह कयो। जेकॾहिं हिते लिखिजी अचे, दरवाज़े ते लिखियो पियो हुजे नाले ऐं पुट समेत, बाबा फ़लाणे जो पुटु फ़लाणे नाले वारो उन हे गुनाह कयो आहे, त इंसान त मुआशिरे में उथी वेही कोन सघंदो। मशक्क़त आहे। पाण खे मारणु सवलो न आहे, ॾुखियो आहे। इहा मशक्क़त आहे, न त गुनाह अलाह माफ़ कोन थो करे। अलाह हाज़िल कया सैयदना मूसा नबीअ जी शरीयत में सख़्ती आहे, कानून अल्लाह जो आहे। वरी इन जे उबतड़ अचो सैयदना ईसा अलैहिस्सलाम। सैयदना ईसा अलैहिस्सलाम जी उम्मत ऐं उन्हनि खे जेका शरीयत अता कई वई, उन में वरी एतिरी नरमी आहे जो तव्हां हैरान थींदव। मिसाल, सैयदना ईसा अलैहिस्सलाम जी शरीयत में मुशरिक ऐं हिंदू औरतूं जेके ॿिए मज़हब जूं, उन्हनि सां निकाह करण जी ईसाइनि खे इजाज़त आई। नरमी आहे, पिया कयो शादियूं। इन खां अलावा सैयदना मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत में जेकॾहिं को माण्हू कंहिंजो क़त्ल करे त उन जे मथां लाज़िम आहे त उनखे बि क़त्ल कयो वञे। दियत, चटी, ॾंड माफ़ उन शरीयत में कोन हो। पर वरी सैयदना ईसा नबीअ जी शरीयत में इन जे उबतड़ आहे
त जेकॾहिं कंहिं कयो क़तुल थी पियो आहे त हाणे उन जंहिंजो माण्हू मक़तूल आहे उन जे मथां वाजिबु आहे त उहो उनखे माफ़ु करे छॾे। सम्झो ॻाल्हि, होॾां हर हाल में क़तुल करिणो आहे। सैयदना ईसा नबीअ जी शरीयत आहे, अल्लाह तबारक व तआला कानून मुक़ररु फरमायो आहे त जंहिंजो माण्हू क़तुल थियो आहे कानून आहे हिनखे माफ़ु करे छॾ। मूसा नबीअ जी शरीयत में निहारियो त तव्हांखे महसूसु थींदो त इंतिहाई सख़्ती आहे। ईअं सम्झो सॼो पासो आहे, हीउ रस्तो आहे, हिन रस्ते जो सॼो पासो मूसा नबीअ जी शरीयत आहे महज़ सम्झाइण जे लाइ, जीअं सिराते मुस्तक़ीम सम्झ में अचे। सॼो पासो आहे ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी वाट जे हिसाब सां खॿो पासो शरीयत आहे ऐं ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जो मिसाल ईअं विची शाराह जी आहे जेको सिधो पंहिंजे रब सां वञी मिलाईंदी आहे। उन में को बि इफ़रात न आहे, सख़्ती न आहे, का बि तफ़रीत न आहे, का बि एतिरी नरमी न आहे जो इंसानु फितने में पइजी वञे, फ़साद में पइजी वञे। हाणे अचो त वरी मिसाल ॾिसूं त इफ़रात